लीडर टीवी के प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख। अज असां आया आहियूं जनाब अब्दुल फ़ताह मलिक साहब जे घर ते उनखां इंटरव्यू करण। जनाब अब्दुल फ़ताह मलिक सिंध जो साबिक़ एडवोकेट जनरल, सिंध जो हिकिड़ो नामियारो कहाणीकार, सिंध जो हिकिड़ो नामियारो अदीब ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते तहरीकुनि में, मुख़्तलिफ़ हलचलनि में, मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां गॾु रहंदे जेलनि में हुन जो हिकिड़ो पंहिंजो ख़ासो आहे, हुन जो पंहिंजो हिकिड़ो रिकॉर्ड ऐं पंहिंजी हिकिड़ी यादगिरियूं आहिनि। असां सोचियोसीं पिए त 1939 में पैदा थियल जनाब अब्दुल फ़ताह मलिक या अलमारूफ़ फ़ताह मलिक साहब जेको आहे सखर जे हिन रहवासी जो इंटरव्यू कजे ऐं उनखां हाल अहवाल वठिजे। जनाब अब्दुल फ़ताह मलिक सिंध जे उन्हनि माण्हुनि मंझां आहे जिन पंहिंजे इंतिहाई अहम ऐं वॾी नौकरी जे हूंदे जिन मसइलनि ते हुनखे मुज़ाहिमत करणी हुई, उन्हनि ते मुज़ाहिमत करण जो हुन में हौसलो हो ऐं जिन हंधनि ते हुनखे सब्र सां कमु करणो हो, उन साबरीन एडवोकेट जनरल, उन अदीब, उन दानिश्वर ऐं सखर जे रहवासी अॼुकल्ह कराची में रहनि था जनाब फ़ताह मलिक सां असां जूं ॻाल्हियूं शुरू पई थियनि। साईं फ़ताह मलिक साहब अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी। ऐं चाहियां थो त सभ खां अवल अवां असांखे पंहिंजी ज़ाती यादगिरियुनि जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जॾहिं खां अव्हांखे सांभर आहे, अव्हांखे पहिरियों पहिरियों कहिड़ियूं ॻाल्हियूं यादि आहिनि जेके अव्हां असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाए सघो ऐं जेके तव्हां सम्झो था त हा उन सांभर में मूंखे ही शयूं जेके अॼु जे ॿार खे, अॼु जे औलाद खे उन नमूने मुयसरु न आहिनि या उहो उन नमूने नथो ॾिसे। प्लीज़। साईं डॉक्टर साहब, दरअसल मुंहिंजी जाइ पैदाइश आहे पनवाकिल। मुंहिंजो वालिद साहब रिटायर्ड रेवेन्यू ऑफिसर हो ऐं असां 6 भाउर 2 भेनरूं। बाबा जॾहिं रिटायर थी वियो त पोइ तमामु ॾाढी तंगी ऐं फिनांशियल क्राइसिस में अची वियासीं। मां पन्याकिल हाई स्कूल में ई, पर शायदि शुरू खां ई मुंहिंजी तबियत में थोरो एजिटेशनल मिज़ाज हुयो। मां 5 दर्जे में पढ़ां थो पियो हाई स्कूल में, त उते उस्तादनि जे पघार या प्रोमोशन ते मां स्ट्राइक कराई, सॼो स्कूल बंदि कराए छॾियो। 5 जमायत में? हा, 5 अंग्रेज़ी माना इहे साईं घणा 9 थिया? 9 थिया। मां हड़ताल कराई, सॼो स्कूल बंदि करायो, शहर बंदि करायो। पोइ अल्टीमेटली मूंखे रस्टिकेट कयो। स्कूल खे साईं दौर कंहिंजो अंग्रेज़ जो आहे? न न न पाकिस्तान ठही वियो आहे। हा, ठही। हाणे तव्हां 1939 में ॼावा ऐं 44 में वियो स्कूल। हाणे साईं जॾहिं स्कूल कॾहिं वियो? स्कूल त मां सम्झो पहिरियों सिंधी जीअं असां वटि कहिड़े साल में पहिरियों सिंधी पढ़ियो? साल से मूंखे यादि नथो पए, पर साल आहे त 6 साल खणी एड कयो मुंहिंजी एज हुन में। माना 10 सालनि में तव्हां प्राइमरी पढ़ी? हा, 4 जमायतूं ऐं 6 साल। हा, ऐं वरी 5 साल ॿिया हाई स्कूल में अची। पोइ जॾहिं मूंखे उतो स्कूल मां हिननि कढियो, आगा बदरुद्दीन दुरानी गड़ियासीन वारो, छाकाणि असांजो पनवाकिल जो स्कूल हो लोकल बोर्ड जो, सखर लोकल बोर्ड। हा, चेयरमैन हुयो आगा बदरुद्दीन दुरानी। उन्हीअ स्कूल खे एवी करे छॾियो 5 दर्जा। चई बाबा हाणे हिते 6 ॿों कोन्हे, हाणे तूं निकिरो था। साईं एवी छा जो शॉर्ट फॉर्म आहे? ख़बर न आहे। एलिमेंट्री वर्निकुलर छा? लाइक दैट। हा। हाणे मां काॾे वञा, छा आहे त ख़ैरपुर उन में स्टेट हुई, असांजा लाज़ हुन सां अप्लाई न कंदा हुआ।
मूंखे मोकिलियो। मुंहिंजो मामो हो ख़ैरपुर में, नाज़ा स्कूल में मां दाख़िला वरिती ख़ैरपुर में। जैसे नाज़ा स्कूल पाकिस्तान खां अवल आहे? हा हा हाँ हा, अच्छा हे सभु काइमल शाह वारा उतां पढ़ी आया आहिनि। अच्छा 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 बहरहाल उते बि मां एक्टिव रहियुसि। हाणे उते त मां आज़ादु थी वियुमि सफ़ा, कोई मूंखे चवण वारो ई कोन हो। उते इहो सलीम ख़्वाजा ऐं कुझु ॿिया बि जेके नाला विसरनि था दोस्त टकरिया मां लिटरेचर में बि इंट्रस्ट वरितो। उते लाइब्रेरी तमामु आलीशान लाइब्रेरी ख़ैरपुर स्टेट जी, उन में मुतालियो करणु शुरू कयो। ऐं सिंधियत बि संगत रशीद भट्टी आयो सखर खां अची खोले ॾिनई, मूंखे सेक्रेटरी कयो। उहा बि उते शुरू थी वई। कहिड़े साल में? साल मूंखे यादि अथव। अच्छा बहरहाल उन में बि थी वियासीं एक्टिव जीअं हुयो। पोइ वरी असां हिकिड़ा क्लासिस शुरू कया। सिंधी जेके छोकिरा नॉन मैट्रिक आहिनि उन्हनि खे पढ़ाइण जो स्कूल वारनि खां ॻाल्हाए शाम जो इवनिंग क्लासिस, उहो कमु बि कयो असां। ऐं बाद में वञूं लॻी वियो ऐं ही ख़ैरपुर स्टेट एबॉलिश थी वई, ख़तमु थी वई। माना 55 अची वियो। हा, स्टेट एबॉलिश थी वई। ऐं 56 में मां 56 में मैट्रिक जो इम्तिहान ॾिनो ख़ैरपुर नाज़ा स्कूल मां उतो। हाणे सर इहे 11 जमायतूं पढ़ियो न माना, ईअं न? हा त नाज़ा को मैट्रिक करण खां पोइ 56 खां पोइ मां फस्ट ईयर अची वरी सखर में अची BA कई इस्लामिया कॉलेज में। पोइ वरी फिनांसिंग कान हुई, बाबा सपोर्ट न करे सघंदो हो। बाबा छा हुयो, नालो छा हो? ग़ुलाम कादर नालो हुयुसि। ऐं रेवेन्यू में छा हुआ? मुख़्तियार कार हो। अच्छा, पोइ मुख़्तियार कार पघार हुनजी माना ॿार पाले पढ़ाए न पाए सघी? रिटायर थी वियो न। रिटायर थी वियो। पोइ वीचारो टाइप राइटर रखी वेठो हूंदो, अख़बार माण्हुनि लाइ दरख़्वास्तूं वेठो अरीज़ी नवीसी। हा, ईअं करे कंदो। पर उहो एॾो वॾो मसइलो न हो। मूंखे चयो मां यार पढ़ाए नथो सघां, क्लार्की विलार्की वठी वेही रहो। मां चयो मूंखे पढ़णो आहे। साईं भाउर घणा आहियो? 6 भेणूं? 2। अम्मा पढ़ियल हुई? अम्मा एतिरो पढ़ियल हुई जो अख़बार पढ़ी वेंदी, ख़त लिखी वेंदी, ख़त पढ़ी वेंदी। हा, उहा तव्हांजे वालिद साहब जी शादी खां वरी माइट हुई? न, शी वॉज फ्रॉम अ चांडिया फैमिली। इहो ॿुधायो न हवाल। अहमद ख़ान चांडे जी धीअ हुई ऐं शादी दुबी एॾो जी हुई। ऐं उनजी बि माउ बि गुज़ारे वई। पोइ उनखे नाने पालियो हबीबुल्लाह, मौलवी हबीबुल्लाह रोड़ीअ में वठी आयोसि। स्कूल वेंदी, उतां छॾे ईंदो, पाण उहो पढ़ाईंदो उनखे। ऐं बाद में सम्झो त बाबा उते मसवाड़ी जाइ वठी क्लार्की मिली हुयसि, रहियो। अम्मा सुहिणी ॾाढी। मौलवी हबीबुल्लाह रिश्ते ॾियण खां इनकार कयुसि। पोइ बाबा खे कंहिं ॿुधायो त अमरोट शरीफ़ जो जेको बुज़ुर्ग आहे मियां ताज मोहम्मद, उन्हीअ जे हे चए में अथी कंहिं नमूने सां उन्हीअ खां चवरायसि। पोइ बाबा चयो त मां हर जुमे नमाज़ वञी अमरोट में पढ़ां, मौलवी साहिब जो पोयों शादीअ लाइ निमाज़ूं शुरू कई। पोइ चए त नेठि हिकिड़े ॾींहुं में मौलवी साहिब खे मां इहा ॻाल्हि कई, साईं हे मामिलो आहे। मूंखे चई हाणे हीअं कर, मां फलाणी तारीख़ वेंदुमि कराची, रोड़ी स्टेशन ते मूंसां मिलजांइ, उते मौलवी साहिबु ईंदो हबीबुल्लाह, मां हुनखे चवंदुसि। बाबा चयो मां रोड़ी वारे स्टेशन ते जेका पुल आहे इन ते अची सॼी राति वेठो, छो जो सुबुह जो ट्रेन अचणी हुई। हज़ारनि माण्हू लहा, लखनि में। मौलवी ताजमन साहिब लाइ। हा, ॿुधो। पर मां मूंखे पुछी छॾियो त हिन जो गाॾो किथे बीहंदो। पोइ मां उन दरीअ जे भरिसां वेठो हुउसि। पोइ जंहिंमहिल गाॾो अची बीठो, मौलवी साहिबु निकिरी आयो त मां उथी बीठो। मां ते नज़र पियसि, मूंखे सॾु कयईं, मौलवी हबीबुल्लाह खे घुराईं। उहो बि आयुसि, मुंहिंजी ॿांह वठी हुनखे ॾे, चई हिन छोकिरे जी पारत थी।
ॾिसी हो चुप करे वियो, चई त साईं ठीकु आहे, हाणे सुवालु आहे त हे ॾाढ़ी बि रखराए ऐं नमाज़ बि पढ़े। चई ॾाढ़ी जो शर्त नथा विझूंसि, नौजवान छोकिरो आहे, बाक़ी नमाज़ जी पाबंदी हणूंसि था। हाणे इतो रिश्तो थियो अम्मा जो, नानो चांडियो ऐं असां मलिक पनियाकल में सेटल थी वियासीं। हाणे रिसेंटली मां पंहिंजो पुटु परणायो आहे चांडियनि मां, उहो हैदराबाद जा चांडिया आहिनि, उहो अम्मा वारनि सां रिश्तो बिश्तो हुननि जो कोन्हे। अच्छा, ईअं। वरी तव्हांजो पुटु त निमाज़ूं पढ़णु न वियो न? हा, न निमाज़ूं पढ़णु त न वियो न पंहिंजे ॾाॾे वांगुरु? हाणे उहो रहंदो आहे टोरंटो में, अच्छा, कैनेडा में, ऐं रोज़ा बि रखंदो आहे। हा उहो त ठीकु आहे, जीअं आहे। हा मज़हब जो हर कंहिंजो मामिलो पंहिंजो। ख़ैर, बहरहाल उते छा थो करे? उते साईं दरअसल कुझु कोन थो करे, ठीकु आहे, जेको मिड़ेई धंधो मिलेसि थो करे थो। पढ़ियल छा आहे? जॉब वाब कान थी, ग्रेजुएट आहे, हिते वकील हो, हा, ऐं उन खां पोइ हिनखे मां लोकल गवर्नमेंट में नौकिरी वठी ॾिनी। हीअ असिस्टेंट डायरेक्टर लोकल गवर्नमेंट आहे, पर हिनखे 17 ग्रेड में पघार पूरी नथी पए, पोइ हुनखे रिश्वत खाइणी थी पए, उहा नथो खाए। ठीकु आहे, उन करे हली वियो आहे। कैनेडा जी सिटीज़नशिप अथसि, 4 ॿार अथसि, 4 ई उते स्कूल में पढ़नि था। कैनेडा जी इहा पोज़ीशन आहे जो ॿारनि जी फ़ी कान्हे, न उहो वेलफेयर कंट्री, वेलफेयर स्टेट आहे। हथों ॿारनि जो ॾियनि था महीनो, गवर्नमेंट ॾेसि थी मेंटेनेंस उनखे प्रोवाइड करे थी। घर जेको आहे उते मां हिनखे ख़रीद करे ॾिनो आहे मार्गेज ते। हा, मार्गेज ज़ाहिर आहे आस्ते आस्ते ॾींदो। हा, उहो मां वठी ॾिठोमांसि। पीटरबोरो जो हिकिड़ो शहरु आहे टोरंटो जे भरिसां, उते ई रहे थो उन में घर में। बहरहाल मूंखे बि अलाह साईं ॾिना 3 पुट। हिकिड़े जो फोटू लॻो पियो आहे, इहो डॉक्टर हुयो, इहो अलाह ॾे हलियो वियो कंहिं बि सबब जे करे। भई 2 आहिनि, इहो हिकिड़ो इहो आहे, हिकिड़ो ॿियो वॾो जंहिं जो तव्हां जो राब्तो थियो। हे वॾो बि CSP ऑफिसर आहे, कयूं। ऐं पर इन जो मसइलो बि इहो ई त करप्शन मां न कंदो। छो कनि भला? बिल्कुलु ठीकु आहे। गुज़ारो कीअं थिए, गुज़ारे लाइ आल्टरनेट वधाइनि, महिनत वधाइनि, बसि उहा करे थो। हा, करे थो आल्टरनेट। इहो ठीकु आहे। धीअ हिकिड़ी आहे, डॉक्टर आहे, ऐं हाणे उहा लॉस एंजल्स में आहे, उते ई हाणे ह्यूस्टन में हुननि घर बर वरितो आहे। उनजी माना शादी थियल आहे? हा, हा, 12 बि अथसि ह्यूस्टन में। हा, मुड़ुसु अथसि सऊदी में, उहो सिविल एविएशन में ऑफिसर हो, हाणे सऊदी में ऑफिसर आहे, कंहिं पोस्ट ते आहे। हे बि समद बि आयो हो हाणे रिसेंटली 2-3 महीना हुयो हिते, पर रेज़िस्ट कयईं, चई बाबा 37,000 पघार थी मिले, इन में मां छा कयां? न सही आहे इहो। ठीकु आहे बाबा, तव्हां जीअं आहे। हाणे इहा आहे। बाक़ी रहियो मां वकालत 50 साल कई, 50 ईयर्स। न उन ते पोइ था अचूं। मूंखे अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए, उहा हीअ आहे त अव्हांजो वालिद साहब जेको आहे, उहे पाण में घणा भाउर? कोन। न, ही वाज ओनली वन। भेणूं? हा, हिकिड़ी हुयसि। हिकिड़ी हुई। 2 पुफियूं अव्हांखे हुयूं? अच्छा। हाणे पनियाकल में उन वक़्तु तालीम जो रवाजु केतिरो हो जॾहिं तव्हांजो वालिद साहब माना उते हो? हाई स्कूल। हा, अच्छा। उतां जा वॾा माण्हू? उतां जा वॾा माण्हू पहिरियों नंबर त नालो खणूं नूर मोहम्मद शेख, जेको चीफ सेक्रेटरी सिंध जो थी रहियो। अच्छा। हा, ऐं उन जो पुटु चीफ जस्टिस थी रहियो सिंध हाई कोर्ट जो, अब्दुल कादिर। इहे त प्रोमिनेंट माण्हू आहिनि। अच्छा। शेख साहब। नूर मोहम्मद साहब चीफ सेक्रेटरी रहियो? हा। अच्छा। पर सही मज़ेदार माण्हू हुयो त ख़ुदा जी महिरबानी सां प्रॉपर्टी बि जाम हुअसि, ठीकु नमूने सां रहंदो हो। पर जेकॾहिं घर जी रिपेयर कराईंदो त कुर्सी विझी ॿाहिरि वेहंदो, चंपल पहिरियों रबड़ में पियो हूंदो हुअसि। केरु चवंदो त हे साईं एॾो वॾो माण्हू आहे या छा ऑफिसर आहे, कुझु बि न, माना डाउन टू अर्थ। हा। अब्दुल कादिर ख़ैर इहो गवर्नर बि थियो। थी रहियो। इन सां मुंहिंजो थोरो क्लैश थियो,
कंहिं ॻाल्हि ते जो ज़ियालक जे दौर में हे आया सखर, मां डेलीगेशन में हुयुसि ज़ियालक सां मिलण जे लाइ। हालांकि वकीलनि एतिराज़ु कयो त बाबा डिक्टेटर सां मिलणो न आहे। मां चयो न त मम्मी मां मिलंदुमि। तव्हां बार में आहियो छा? ॿार जो प्रेसिडेंट आहियो? बहरहाल मां मिलियुमि वञी, उते अब्दुल कादिर शेख साण हुयुसि। सो मां डिमांड्स कया मांसि त साईं सखर खे हाई कोर्ट ॾियो, कान्हे, महिरबानी कयो। सेकेंडरी बोर्ड ऑफ एजुकेशन कान्हे सखर खे। तव्हां जेका हाई कोर्ट पिया घुरो त सर्किट पिया घुरो? सर्किट जीअं आहे हाणे? हा हा, हाणे परमानेंट बेंच आहे, सर्किट न आहे। परमानेंट? अच्छा। ऐं सेकेंडरी बोर्ड ऑफ एजुकेशन बि कान हुई सखर में, हैदराबाद वञिणो पवंदो सभिनी खे। मां चयो साईं 2 डिमांड्स त मुंहिंजा इहे आहिनि। शेख साहब एतिराज़ु कयो हाई कोर्ट ते, अब्दुल कादिर चयोसि हिननि खे छा ईंदो आहे, न लेबरी अथनि, न को लॉ जी का ख़बर अथनि। हुन ज़िया खे चई? हा। अच्छा। मुख़्तियाकारी जा हे वकील आहिनि, तहसीलदारी जा वकील आहिनि। हिते मूंखे ज़ियालक चयो भाई ये आपके जज हैं और एतराज़ कर रहे हैं। मैं इनको अच्छी तरह से जानता हूँ, ये मेरे गांव के हैं, पनवाकिल के, वहाँ के। इनको अपनी वालदा की कब्र का पता नहीं है, वो मैं चल के दिखा सकता हूँ, ये इसको पता नहीं है। इतनी तो इसको अपने लोकेलिटी से मोहब्बत है। तो इतने शेख साहब मूंखे चई यार, मां चयो मां साईं तव्हां पंहिंजे पीउ जी कफ़न दफ़न में आया हो कॾहिं? नूर मोहम्मद शेख जॾहिं फ़ौत थी वियो त उहो पने में शहर खां ॿाहिरि हिकिड़ी मस्जिद ठाराई आहे, उते दफ़न थियल आहे। अच्छा। उन मरोम ठाराई? हा। त तव्हां उते तव्हां उहो ॾिठो आहे पीउ? उहो बि कोन ॾिठो अथव। वालदा तव्हांजी जो मां पने में हिकिड़े दफ़े पंहिंजो आयासीं, असां वञूं पिया त इहा धीअ मूंखे चयो बाबा अॼु माण्हू बि कोई कोन्हे, कब्रिस्तान न थींदा हलो। मां चयो हलो। आयासीं त साईं पुलिस छा आहे, चई अब्दुल कादिर शेख थो अचे। छो थो अचे? चई पंहिंजी माउ जी क़बर ॾिसण थो अचे, त दुआ घुरण थो अचे। असां बीठा हुआसीं त अची मथां बीठो, पहिरियों सिधो असां वटि। मूंखे चई त तव्हां त वकील आहियो? मां हा साईं मां वकील आहियां। हाणे मूंखे माउ जी क़बर ॾेखारियो। मां चयो हलो। हे तव्हांजी वालदा जी क़बर? छो त असां ईंदा वेंदा आहियूं। हा। कोई मसइलो ई कोन्हे हिन में। मुंहिंजी पुछे मां चई मुंहिंजी घरवारी आहे, हे मुंहिंजी धीउ आहे। चई छा पढ़ी आहे? मां चयो MBBS कई अथई। चई बाबा पल्सस कमीशन जा इम्तिहान आहिनि, तूं उन में अप्लाई कर त मां तोखे खणंदुसि। माशाअल्लाह। ऐं हुनखे खईं। शी वॉज मेडिकल ऑफिसर फॉर सेवरल ईयर्स। 18 गेड़े में थी पोइ हितां हली वई। इहो अब्दुल कादिर शेख। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, ॿिया मशहूरु माण्हू पोइ पुछांव थो, पोइ जनरल ज़िया सां मिलण जो छो सोचुव? जॾहिं त ॿुधायो थो उन जो सबबु। हा। उनजो सबबु हुयो त DC हुयो असांजो दोस्त, मूंखे नालो विसरे थो, राइटर बि हुयो पंहिंजो, अची वेंदो नालो। उन मूंखे फ़ोन कई त डेलीगेशन था मोकिलियूं ज़ियालक सां मिलण में। उन में हे उर्दू स्पीकिंग पहिरियों नंबर था वञनि, तव्हां को उन में शिरकत कयो। मूं चयो हे सभु नाराज़ थी वेंदा मूंसां। चई यार हाणे मुंहिंजे करे तूं हा खणी कर। मां चयो हलो। पर मां चयो जे मां हलां त के डिमांड्स कंदोमांव। चयो भली भली ठीकु आहे बिस्मिल्लाह। उन करे मां वियुसि। पोइ ज़िया सां मिलियासीं। ज़िया तमामु सुठो रेस्पॉन्स ॾिनो, वॾो रेस्पेक्ट ॾिनई, ऐं डिमांड्स ॿई मुंहिंजा एक्सेप्ट कयईं। हाई कोर्ट सखर में जेका हले थी आहे उन जे करे थी हले, न त किथे ई हिते। ऐं सेकेंडरी बोर्ड ऑफ एजुकेशन बि उन ट्रांसफर करे ॾिनी ऐं सखर क्रिएट करे ॾिनई। टियों मां चयोमांसि त हिते मेडिकल कॉलेज, चई यार उन लाइ हॉस्पिटल खपे, उहा जॾहिं ठही वेंदी त तव्हांखे मेडिकल कॉलेज मिली वेंदो। ठीकु आहे। हिकिड़ो नंढड़ी साई कयूं, वक़फ़ो कयूं हिकिड़ो, त वरी पाण पंहिंजी ॻाल्हि जारी था कयूं। नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं मोहतरम फ़ता मलिक साहब सां जारी आहिनि ऐं पाण थोरी साई खां पोइ
वरी था ॻाल्हायूं।